अस्सलाम वालेकुम। अॼु असां मॉडल पेपर नंबर 17 ॾिसंदासीं। हिन खां पहिरियां असांजा मॉडल पेपर 16 थी चुका आहिनि, जंहिंमें हर हिकु मॉडल पेपर में 100 MCQs हुयो, यानी असांजा 1600 MCQs थी चुका आहिनि। अॼु हिन सां 1700 MCQs थी वेंदा सिंधी अदब जा। त हिन खे शुरू करण खां पहिरियां मां तव्हांखे गुज़ारिश कंदुसि, अगरि तव्हां मुंहिंजे यूट्यूब चैनल ते नवां आहियो त काइंडली हिन खे सब्सक्राइब करे छॾियो। अच्छा, शुरू था कयूं। पहिरियों सुवालु आहे, सूमरनि जे दौर जो पहिरियों जंगी दास्तान आहे दोदो चनेसर। ठीकु आहे। उनखां पोइ सुवाल नंबर 2 आहे, सिंधीअ में गिनान लिखंदड़ पहिरियों शाइर हो। इन जो जवाबु पीर सदरदीन शाह आहे। अच्छा, गिनान जेका आहे उहा सूमरनि जे दौर में इहा सिन्फ़ शुरू थी ऐं गिनान में मज़हबी शाइरी जेका आहे सो ईअं सम्झो मज़हबी शाइरी हूंदी हुई, ऐं जेके नवां मुस्लमान थींदा उनखे शाइरीअ वारे अंदाज़ में इस्लाम जा उसूल गिनान में सम्झाया यानी कि सेखारिया वेंदा हुआ। हे इस्माइली मुबलगनि सां बि इहा जेका आहे सो रिलेटेड आहे, त उन्हनि इन गिनान में पंहिंजा जेको आहे इस्लाम जी उसूलनि खे माण्हुनि ताईं सेखारियो। ठीकु आहे। सवाल नंबर 3 आहे, डॉक्टर होत चंद गुरबख्शाणी कहिड़े दौर जो मशहूरु लेखक हो? त इन जो जवाबु आहे अंग्रेज़नि जो दौर जो। उनखां पोइ सवाल नंबर 4 आहे, शाह जे रिसाले जी पहिरीं लुग़त कहिड़े सन में छपी? 1907 में छपी। अच्छा, 1907 में इहा पहिरीं लुग़त कहिड़ी हुई? ग़रीबुल लुग़ात हुई, जेका भेरूमल ग़रीब लिखी हुई। ठीकु आहे। उनखां पोइ सवाल नंबर 5 आहे, सिंध जे उन ई हाकिम जो नालो ॿुधायो जंहिं शाह अब्दुल लतीफ़ भिटाईअ जो मक़बरो तामीर करायो। त हीअ मियाँ ग़ुलाम शाह कलोड़े मक़बरो तामीर करायो हो, साईं शाह अब्दुल लतीफ़ भिटाईअ वारे जो। ठीकु आहे। उनखां पोइ सवाल नंबर 6 आहे, शाह अब्दुल लतीफ़ भिटाईअ जो तंज़ ऐं मज़ाह वारो कलाम कहिड़े सुर में आहे? त हिन जो जवाबु आहे सुर बिलावल में। ठीकु आहे। उनखां पोइ आहे सवाल नंबर 7, किताब लताइफ़ लतीफ़ी किताब लताइफ़ लतीफ़ी कहिड़ी ॿोलीअ में लिखियो वियो आहे? हीअ फ़ारसी में। हीअ सुवालु मुंहिंजे जेको आहे मॉक पेपर में बि शामिलु हुयो। अगरि उहो तव्हां मॉक पेपर 50 MCQs जो सिंधी जो नाहे ॾिठो त उहो बि ज़रूरु ॾिसी वठो। उनजी मां डिस्क्रिप्शन में जेका आहे लिंक ॾेई थो छॾियां। अच्छा, उनखां पोइ हिकिड़ो आहे लताइफ़ लतीफ़ी किताब जेको आहे इहो फ़ारसी में लिखियलु हो। इन जो लेखक केरु आहे? मीर अब्दुल हुसैन सांगी। ऐं ॿियो अहिड़ो ई किताबु आहे लुत्फ़ुल लतीफ़, जंहिंमें दीन मोहम्मद वफ़ाई जेको लिखियो आहे। ठीकु आहे। हिननि खे यादि करण जो हिकिड़ो तरीक़ो मां पोइ पंहिंजे वीडियो में हिकिड़े ॿुधायो त मुंहिंजी पसंदि जो जेको राइटर आहे उहो आहे दीन मोहम्मद वफ़ाई। हाणे दीन मोहम्मद वफ़ाई मुंहिंजी पसंदि जो राइटर आहे, त दीन मोहम्मद वफ़ाई जी जेका आहे सो लिखत ऐं ॿियो मीर अब्दुल हुसैन सांगी जी लिखत जेकॾहिं मुंहिंजे आॾो पेश कई वञे त मूंखे लुत्फ़ यानी मज़ो कंहिं मां ईंदो। डेफिनेटली मुंहिंजो पसंदि जो जेको आहे दीन मोहम्मद वफ़ाई आहे, त मूंखे लुत्फ़ बि दीन मोहम्मद वफ़ाई जी लिखणी मां जेको आहे सो ईंदो। हाणे इन ट्रिक मां माना लुत्फ़ मां यानी कि लुत्फ़ुल लतीफ़ किताब जेको आहे दीन मोहम्मद वफ़ाई जो आहे। उनखां पोइ आहे सवाल नंबर 8, नीरे आसमान हेठां नाले सफ़रनामे जो मुसनिफ़ जो नालो आहे? हिन जो नालो आहे मोहम्मद ख़ान सियाल। ठीकु आहे। अच्छा, हिकिड़ो किताबु हिते लताइफ़ लतीफ़ी बि थी वियो, लुत्फ़ुल लतीफ़ बि थी वियो। ॿियो किताबु आहे लतीफ़ी लात, इहो लिखियलु आहे मुमताज़ मिर्ज़ा जो। इहो नोट करे छॾियो। ठीकु आहे। उनखां पोइ सवाल नंबर जेको आहे उहो आहे 9, क़ुर्बान अली मंगीअ जे सफ़रनामे जो नालो आहे मुसाफ़िर। ठीकु आहे। हीअ नोट करे छॾियो, मुसाफ़िर। सवाल नंबर 10, वंडसर महल जो मुसाफ़िर वंडसर महल जो मुसाफ़िर नाले सफ़रनामे जो लेखक आहे अब्दुल जब्बार जूणे जो। सवाल नंबर 11 आहे, कोट लखपत जो क़ैदी कंहिंजी डायरी आहे? इहा रसूल बख़्श पलीचे जी जेका आहे सो डायरी आहे। अहम आहे, बि सुवालु नोट करे छॾियो। ठीकु आहे। उनखां पोइ अच्छा, साहिवाल जी डायरी कंहिंजी आहे? उहा जेका आहे शेख अयाज़ जी आहे। ठीकु आहे, लिखियलु। उनखां पोइ आहे सवाल नंबर 12, सारोड़ियूं नाले किताब कहिड़े लेखक जो आहे? त इहो आहे गुरदास वाधवाणीअ जो। ठीकु आहे। सवाल नंबर 13 में अख़बार आहे हिकिड़ी, सिंधी ॿोलीअ जी पहिरीं 15 ॾींहंनि वारी अख़बार जो नालो ॿुधायो? इन जो नालो आहे जोत। ठीकु आहे। उनखां पोइ सवाल नंबर 14 बि अख़बार सां रिलेटेड आहे, हिलाल पाकिस्तान अख़बार कंहिं जारी कई? अब्दुल शकूर मुंशीअ कई। ठीकु आहे। सवाल नंबर 15 आहे, सूखड़ी नाले रिसालो हिंदुस्तान जे कहिड़े शहर मां शाया थिए थो? इहो दिल्ली मां। ठीकु आहे। सवाल नंबर 16, आज़ाद नज़म ते कहिड़े शाइर जो हिकु मक़ालो
आज़ाद नज़म जो तारीख़ी पस मंज़र लिखियो आहे। इहो जेको आहे शमशीर उल हैदरी जो मक़ालो लिखियलु आहे। ठीकु आहे। उन खां पोइ असां चवंदासीं सवाल नंबर 17 ते, रोशन छांवरो कहिड़े शाइर जी शेरनि जो मजमू आहे? हीअ आहे नारायण श्याम जो। ठीकु आहे। अॻिते हलूं था सवाल नंबर 18 ते। सवाल नंबर 18 आहे सिंधी उरूज़ी शाइरीअ जो बुनियादु कहिड़े दौर में पियो? त इहो कलोड़नि जे दौर में पियो। ठीकु आहे। सवाल नंबर 19, मसनवी जो कहिड़ो मफ़हूम आहे? यानी 2 फ़ुक़रा। अॻिते था हलूं सवाल नंबर 20 ते। उन लफ़्ज़ खे छा चइबो आहे जंहिं लाइ माना उधारी वरिती वञे? इन लाइ मुस्तार लए। ठीकु आहे। सवाल नंबर 21, अप इन आर्म्स जी माना आहे हथियार बंद बग़ावत ते आमादा थियणु। सवाल नंबर 22, मूव हेवन एंड अर्थ जी मां मुराद आहे इंतिहाई कोशिश करणु। सवाल नंबर 23, स्ट्रेट फ्राम द हॉर्सिस माउथ मां मुराद आहे एतबार जोगा ज़रिया। सवाल नंबर 24, गॉड्स ट्रुथ जो मतिलबु आहे ख़ुदा ते ईमान। सवाल नंबर 25, टू स्टैंड बाय मां मुराद आहे साथ ॾियणु। सवाल नंबर 26, टू कीप अप वंस गुड नेम मां मुराद आहे नालो बाक़ी रहणु। सवाल नंबर 27 आहे किताब सिंध जा कोट ऐं क़िला जो लेखक आहे इश्तियाक अंसारी। ठीकु आहे। हे बि आम आहे। ठीकु आहे। अॻिते था हलूं। उन खां पोइ सवाल आहे 28। सवाल 28 में आहे शाह अब्दुल लतीफ़ जो अलामती शऊर। हाणे हे किताबु आहे हिकिड़ो, किताब शाह लतीफ़ जो अलामती शऊर जो लेखक आहे डॉक्टर ग़ुलाम नबी सुधायो। ठीकु आहे। सवाल नंबर 29 आहे ख़ुशबू ख़ुशबू ख़्वाब कंहिंजी शाइरीअ जो मजमू आहे? इहो आहे अली दोस्त आजिज़ जो। सवाल नंबर 30 आहे रिश्तनि जो क़दुरु कंहिंजी कहाणियुनि जो किताबु आहे? हे रेटा शाहाणीअ जी। ठीकु आहे। सवाल नंबर 31 आहे बेटर क्राव देन ग्रेव जो मफ़हूम आहे जल्दबाज़ी नुक़सान जो कारण आहे। सवाल नंबर 32, हिन बंद खे छा चइबो? इन खे मसदस चइबो। ठीकु आहे। मसदस जंहिंमें ही जेके आहिनि हिन में 6 जेके आहिनि मिसरा आहिनि। ठीकु आहे। उन खां पोइ आहे ही बैत शाह जे रिसाले जे कहिड़े सुर में आहे? सुर हुसैनी में। अच्छा। उन खां पोइ आहे ही बैत शाह जे रिसाले जे कहिड़े सुर में आहे? सुर कारायल में। अच्छा। हिते मसब हे पोएं जेको आहे असांजे मॉडल पेपर में बि सुवालु हुयो। उहो 7 मिसरनि वारो नज़म जंहिंजो पहिरियों बंदु हम वज़न ऐं हम काफ़िया हुजे ऐं बाक़ी बंदनि जे 6 शुरू वारे मिसरनि में काफ़ियो हिकु जहिड़ो हुजे पर पहिरें बंद खां मुख़्तलिफ़ हुजे ऐं रुॻो पिछाड़ीअ वारे 7 मिसरे काफ़िया में पहिरें बंद मुताबिक़ हुजे त अहिड़े मजमूए खे चइबो मसब चइबो। ठीकु आहे। यानी सवली सिंधी में 7 मिसरनि वारो नज़म खे मसब चइबो। ठीकु आहे। उन खां पोइ आहे सवाल नंबर 36, उहो शहर जंहिंमें क़ुर शरीफ़ जी आयत या हदीस या वरी कंहिंजे मशहूरु कौल जो टुकड़ो नज़म कयल हुजे पर इहो ज़रूरी आहे त उहो टुकड़ो उन ई ॻाल्हि ॾांहुं इशारो कंदो हुजे त हीअ क़ुर शरीफ़ जी कंहिं आयत या हदीस या वरी कंहिंजे मशहूरु कौल जो टुकड़ो आहे त उन खे चइबो। हाणे इन खे छा चइबो? इन खे चइबो अक़द। ठीकु आहे। अक़द। तसरफ़ छा हूंदो आहे? अच्छा। इन खां पहिरियां तज़मीन असां पोएं जेको आहे मॉडल पेपर में बि हुई तज़मीन। तज़मीन माना हूंदी आहे जंहिंमें कंहिं ॿिए जो शेर हुजे, कुझु माना हुनजो टुकड़ो खणी करे असां पंहिंजी शाइरीअ में हणूं ऐं उन को नओं शेर ठाहियूं त उनखे छा चइबो? तज़मीन। तसरफ़ छा खे चइबो? यानी कंहिं ॿिए शाइर जे शेर जे लफ़्ज़नि में फेर फार करे पंहिंजी मर्ज़ी मुताबिक़ जोड़ जक करण खे वरी तसरफ़ चइबो। ठीकु आहे। सवाल नंबर 37, सिंध जे नामियारे शाइर पीर अशरफ शाह कहिड़े सन में वफ़ात कई? 1860 में। सवाल नंबर 38, ही बंदि कहिड़े मशहूरु शाइर जे हिकु काफ़ीअ जो आहे? रखियल शाह। सवाल नंबर 39, आदम सीलानीअ जो ही बैत कंहिंजो मिसाल आहे? अच्छा। ही बैत आहे इहो तजनीसे मुरकिब जो आहे। ठीकु आहे। सवाल नंबर 40, अहिड़ा लफ़्ज़ जेकी सूरत ख़तीअ में साॻिया हुजनि पर रुॻो पोयों अखर बदिलियल हुजे ऐं माना पिणु मुख़्तलिफ़ हुजे त उनखे चइबो तजनीसे मुतरब। ठीकु आहे। तजनीसे मुतरब। उन खां पोइ 41, ही कंहिंजो मिसाल आहे? इहो सज आहे मुतरब जो। सवाल 42, हीअ रुबाई कंहिंजो मिसाल आहे? इहो सनत काफ़ी तैन जो। उन खां पोइ सवाल 43, ही कंहिंजो मिसाल आहे? इहो सनत तहतिल नकात जो।
सवाल नंबर 44 में हिकिड़ो किताबु ॿुधायो वियो आहे, किताबु नाले मातर आज़ादी जो लेखक आहे ज़ुल्फ़कार अली भुट्टो। मां नोट करे छॾियो, नाले मातर आज़ादी ज़ुल्फ़कार अली भुट्टे जो लिखियलु किताबु आहे। उनखां पोइ आहे सवाल नंबर 45, किताबु कारे ककर हेठि जो लेखक आहे उस्ताद बुखारी। अच्छा, कोकण या कल्याण बि उस्ताद बुखारी जो जेको आहे उहो किताबु आहे, ऐं इहो पहिरियों दफ़ो शाया जेको करायो हो इंस्टीट्यूट ऑफ सिंधियालॉजी करायो हुयो, छो त इहो सुवालु जेको आहे CSS जे पेपर 2024 वारे में बि MCQs आयो आहे त कोकण या कल्याण किताबु कहिड़े इदारे छपरायो हुयो। इहो पहिरियां जेको आहे सिंधियालॉजी वारनि छपरायो हो, इंस्टीट्यूट ऑफ सिंधियालॉजी। सवाल नंबर 46 आहे, साजन सूंह सरत कहिड़े शाइर जी शायरीअ जो मजमूए जो नालो आहे? त इहो आहे तनवीर अब्बासी जो। तनवीर अब्बासी जो असुलु नालो नूर नबी आहे। ठीकु आहे। उनखां पोइ आहे सवाल 47, कहाणियुनि जे मजमूए ऐं शबाब लुटजंदो रहियो जे लेखक जो नालो आहे अज़ीज़ मगसी। उनखां पोइ 48 ते आहे, किताबु कामयाब ज़िंदगीअ जो लेखक आहे बेदार मोराई। ठीकु आहे। उनखां पोइ 49 ते आहे, जेम्स हेडली चेज़ जे जासूसी नाविल पाछे जो पीछो जो सिंधी तर्जुमो कयो आहे कंहिं? मोहम्मद बख़्श जोहर। हाणे हीउ जोहर साहिब जो नालो ॿुधी छॾियो, मोहम्मद बख़्श जोहर अक्सर हिन जासूसी नाविल जेके आहिनि सो लिखिया आहिनि, जंहिंमें पको बदमाश बि जासूसी नाविल जोहर साहिब जो लिखियलु आहे, दगाबाज़ी बि इन जो जासूसी नाविल आहे, राजमहल जा दरवाज़ा बि इन जो जेको आहे सो जासूसी नाविल आहे, ऐं लाल चक्रो बि इन जो जासूसी नाविल आहे। सवाल नंबर 50 आहे, ही बेतशाह जे रिसाले जे कहिड़े सुर में आहे? सुर खंभात में। 51 बैत छाखे चइबो आहे? शेर खे। सवाल नंबर 52, ड्रिगे मज़मून जे बयान लाइ शाइरीअ जी कहिड़ी सिन्फ़ बहितरीन सम्झी वञे थी? मसनवी। सवाल नंबर 53 आहे, अ कोल्ड ब्लडेड मर्डर जी माना आहे बेसबब क़तल। मैन ऑफ स्ट्रा जो मतिलबु आहे निकमो माण्हू। किताब दर्द जी बाख जो लेखक आहे सईद सूमरो। सवाल नंबर 56, रिसालो इंसान कंहिं जारी कयो? मोहम्मद उस्मान ॾीपलाई। ठीकु आहे। सवाल नंबर 57, नसर जो उहो कहिड़ो क़िस्म आहे जंहिंमें लाॻीता वाक़िया तरतीबवार बयानु कया वेंदा आहिनि? उहे वाक़िया हक़ीक़ी हुजनि या फ़र्ज़ी सदाईं सिलसिलेवार हूंदा आहिनि ऐं उन्हनि में किथे बि ख़ाल न हूंदो आहे। सवानाए उमिरियूं, अफ़साना ऐं सफ़रनामा हिन क़िस्म जे नसर जो मिसाल आहिनि, त इन खे चइबो बयानी नसर। ठीकु आहे। अॻिते हलूं था। सवाल नंबर 58, हीउ कंहिंजो शेर आहे? इहो मास्तर हज़ार ख़ान मुजाहिद जो। ठीकु आहे। सवाल नंबर 59 आहे, हीअ शाइरी कंहिंजी आहे? इहा मौलवी अहमद मलाह जी आहे इहा शाइरी। सवाल नंबर 60, सिंधी अदबी बोर्ड तरफ़ां छपायल किताब सिंधी हुनर शाइरीअ जो, हाणे हीअ किताबु आहे जेको आहे सिंधी हुनर शाइरीअ जो, जेको लेखक आहे केरु? डॉक्टर नबी बख्श बलोच। ठीकु आहे। सवाल नंबर 61 आहे, सिंधी अदबी बोर्ड तरफ़ां छपायल किताब लबा ख़ान दर्ज़ी ऐं ख़लीफ़ो कहंग कंहिंजो लिखियलु आहे? मिर्ज़ा कलीच बेग जो। ठीकु आहे। उनखां पोइ आहे, विथ हर्ट एंड सोल जी माना आहे पूरे ध्यान सां। सवाल नंबर 63 आहे, अ पास्ट मास्टर जो मतिलबु आहे माहिर। सवाल नंबर 64, किताब टी दुनिया जूं कहाणियूं, अहम आहे ही टी दुनिया जूं कहाणियूं किताब जेको आहे कंहिंजो तर्जुमो कयल आहे? वली राम वल्लभ जो। सवाल 65, ही कंहिंजो शेर आहे? इहो ताजल बेवस जो आहे। सवाल नंबर 66, ही कंहिंजी शाइरी आहे? इहा जोहर सरशारीअ जी। सवाल नंबर 67, हकीम फ़तेह मोहम्मद सीवाणीअ जो किताब अख़लाक़ मोहम्मदी कहिड़े इदारे जो छपायल आहे? इहो आहे सिंधी अदबी बोर्ड वारनि जो छपायल आहे। सवाल नंबर 68, किताब खटणहार खिड़िया जो लेखक आहे इन जो अब्दुल वाहिद आरीसर आहे। ठीकु आहे, अब्दुल वाहिद आरीसर। उनखां पोइ आहे सवाल नंबर 69, आल एंड सन्ड्री जो मतिलबु आहे हर शख़्स ऐं हर हिकु शख़्स यानी। सवाल नंबर 70 आहे, ही शेर कंहिंजो आहे? इहो जेको आहे नादिर अली शाह फ़राक जो। सवाल 71, शाइर जो नालो ॿुधायो? इहो शेर आहे अशरफ ज़मान पीर चंदामी जो।
सवाल नंबर 72 ऑफ एंड ऑन जो मतिलबु आहे कॾहिं कॾहिं। सवाल नंबर 73 ऑन द कंट्ररी जो मतिलबु आहे जी माना आहे उन जे उबतड़। सवाल नंबर 74 किताब लहंदड़ सिज जो लेखक आहे लेखराज हुमेराणी, ठीकु आहे। उन खां पोइ सवाल नंबर 75 आहे सत योगोस्लाविया आखाणियूं। नाले किताब जो लेखक आहे जुगत आडवाणी। सवाल नंबर 76 आहे बड़ जी छांव अॻे खां घाटी। नाले किताब में कंहिंजी शाइरी आहे? शेख अयाज़ जी। शेख अयाज़ जो असुल नालो छा आहे? मुबारक अली, ठीकु आहे। सवाल नंबर 77 ही शेर कंहिंजो आहे? हाजी हाशम हाजन अबड़े जो। सवाल 78 शाइर जो नालो ॿुधायो। इहो शेर सोज़ हलाई जो। 79 ते टू बर्न द कैंडल एट द बोथ एंड्स जो मतिलबु आहे फुज़ूल ख़र्ची करणु। सवाल नंबर 80 टू टेक द हर्ट जो मतिलबु आहे ख़राबु लॻणु। 81 उहो ज़र्फ़ जेको कंहिं फ़इल सिफ़त या ॿिए ज़र्फ़ सां लाॻू थिए उन बाबति कुझु वधीक हक़ीक़त ॼाणाए त उनखे चइबो आहे ज़र्फ़। सवाल नंबर 82 आहे जंहिं इस्म या ज़मीर जे पुठियां को बि हर्फ़ जर अचे, हर्फ़ जर यानी प्रीपोज़िशन अचे ऐं उन जे लाइ जुमिले जी भेट लफ़्ज़नि सां लाॻापो ॾेखारे या अहिड़े लाॻापे ॾेखारण लाइ हर्फ़ जर बदिरां का मुक़ररु थियल पिछाड़ी कमु अचे त उन इस्म या ज़मीर जी हालत खे चइबो हालत जरी। मिसाल इमरान लाइ, हाणे जेको लाइ आहे इहो हर्फ़ जर आहे त हीअ इमरान लाइ जेको आहे सो इहो हालत जरी में थी वेंदो। या तव्हां लाइ, ही वरी जेको ज़मीर आहे तव्हां लाइ, इहो ज़मीर हालत जरी में थी वेंदो। सवाल नंबर 83 आहे उहो लफ़्ज़ जेको कंहिं इस्म जे बदिरां जुमिले में कमु अचे ऐं उनखे ॿिए जुमिले सां ॻंढे थो तंहिंखे चइबो ज़मीर मौसूल, यानी जंहिंखे अंग्रेज़ी में रिलेटिव प्रोनाउन चयो वेंदो आहे। मिसाल ही उहा पेन आहे जेका तूं वठी ॾिनी हुई। हाणे हिते जेको जेका आहे इहो ज़मीर मौसूल आहे छो त ॿिनि जुमिलनि खे बि मिलाए थो ॻंढे थो, ठीकु आहे, ऐं इस्म जे बदिरां कमु बि अचे थो, ठीकु आहे। उन खां पोइ ही कंहिंजो शेर आहे? मखदूम अमीन फ़हीम जो। सवाल 85 शाइर जो नालो ॿुधायो। इहा शाइरी जेका आहे उहा शेख अयाज़ जी आहे। 86 में आहे आल मूनशाइन जो मतिलबु आहे रुॻो ॾेखाव। सवाल 87 एन ऑयली टंग जो जी माना आहे ख़ुशामदी हुअणु। सवाल 88 ज़मान माज़ीअ जा केतिरा क़िस्म आहिनि? 7। सवाल 99 जेको ज़र्फ़ रीत या क़दुरु ॾेखारे तंहिंखे चइबो आहे ज़र्फ़ तमीज़। सवाल 90 काके भेरूमल जो नाविल मोहनी बाई कहिड़े सन में छपियो? 1911 में। सवाल 11 किशनचंद बेवस जो लिखियलु ड्रामो प्रेम भगती कहिड़े सन में हैदराबाद में स्टेज ते कयो वियो? 1923 में, ठीकु आहे। सवाल नंबर 92 आहे मशहूरु शाइर ऐं लेखक सैयद मंज़ूर नक़वीअ जो असुल नालो आहे लुत्फ़ अली। सवाल नंबर 93 मशहूरु कहाणी लाश जो सफ़र जो लेखक जो नालो आहे अमर जलील। सर्द लाश जो सफ़र इहो बि किताबु आहे अमर जलील जो आहे, ठीकु आहे। सवाल नंबर 94 किताब तोॾे मां शाइरी उमाणींदुसि। हे किताब जो नालो आहे तोॾे मां शाइरी उमाणींदुसि जो लेखक आहे असद मंगणहार। सवाल नंबर 95 हिंदुस्तान मां शाया थींदड़ रिसालो रेहान। हाणे रेहाना कॾहिं शाया थिए थो? इहो सालियानो आहे, ठीकु आहे, साल में छपे थो। सवाल नंबर 96 ही शेर कंहिंजो आहे? इहो नश्तर नाथन शाही जो आहे। सवाल नंबर 97 कॉल टू माइंड जो मतिलबु आहे ज़हन में आणणु या यादि अचणु, ठीकु आहे। सवाल नंबर 98 टेक टू हील्स जो मतिलबु आहे पुछ पटाए भॼणु। सवाल नंबर 99 ही बेत शाह जे रिसाले जे कहिड़े सुर में आहे? सुर कारायल में। अच्छा, हाणे कारायल ते थोरो असां डिस्कस कंदासीं। कारायल लफ़्ज़ जी माना आहे मोर या हंज। हे ॿई पखी आहिनि, मोर बि पखी आहे, हंज बि पखी आहे, ठीकु आहे। मोर या हंज पखी, ठीकु आहे। हाणे हिन जेको सुर में आहे शाह साहिबु जेको आहे हंज पखीअ जे गुणनि जी साराह कई आहे, ठीकु आहे न, हिन सुर में। अच्छा, हिन में वरी कुझु जेका आहे भेटा बि ॾिनी वई आहे जेका आहे मथे मां लिखी आहे। हिन में सुर कारायल में भेट जेका आहे भेटा नल सचनि आशिकनि खे भेटा ॾिनी वई आहे, याने तशबीह ॾिनी वई आहे कंहिंसां? हंज पखीअ सां। ऐं आम माण्हुनि खे भेट ॾिनी वई आहे याने तशबीह ॾिनी वई कंहिंसां? कंग या ॿघ पखी सां, ठीकु आहे न। ऐं उनखां पोइ दुनिया खे जेका आहे सो भेट ॾिनी वई आहे, तशबीह ॾिनी वई आहे, उहा
लड़ाटियल पाणीअ सां ॾिनी वई आहे। ठीकु आहे, इहे आम अथव। सवाल नंबर उन खां पोइ आख़िरी आहे 100। ही बैत शाह जे रिसाले जे कहिड़े सुर में आहे? इहो आहे सुर कापायती में। वरी हिते थोरो कापायती जी कापायती लफ़्ज़ जी माना आहे कतण वारी। हाणे हिन सुर में जेको ज़िक्र कयो आहे शाह साहिबु, ऐट चरखे ऐं कतण वारी शयुनि जो ज़िक्र कयो आहे। त हीउ हुयो अॼु जो असांजो 100 MCQs जो मॉडल पेपर। उमेदु आहे त तव्हांखे सुठो लॻो हूंदो। का सजेशन ॾियणी हुजे त उहा कमेंट्स में मूंखे ज़रूरु ॾिजो। ऐं हीउ वीडियो ॾिसण जे लाइ तव्हांजी वॾी महिरबानी। अल्लाह हाफ़िज़।